नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा आहियूं त कोरोना वायरस खां बचाव लाइ हुकूमत जे ऐलाने लॉकडाउन खां पोइ 7 ॾींहं बि तालुके जा समूरा शहर बंदि, ट्रैफ़िक मुअतल। वधीक तफ़सील फैज़गंज मां शाहिद चांग जी हिन रिपोर्ट में। मुल्क अंदर कोरोना वायरस जे अचण सां हुकूमती ऐलान ते सिंध जियां फैज़गंज तालुके अंदर में मुकमल लॉकडाउन वारी सूरत हाल आहे। सब्ज़ी, खीर, गोश्त, करियाना ऐं मेडिकल स्टोरनि खां सवाइ समूरा दुकान बंदि आहिनि। जॾहिं त ॾियारी ते कमु कंदड़ मज़दूर पिणु कोरोना जे ख़दशे सबबि घरनि ताईं महदूद ऐं मज़दूर तबिको लंघण कटण ते मजबूर थी वियो आहे। मौजूदा हुकूमत जो जेको तरीक़ेकार आहे उन में चुल्ह कान ॿरंदी। माण्हू हींअर 24 कलाकनि में हिकु वेलो बि नथा खाई सघनि। जन खे 3-3, 4-4 ॾींहं गुज़रनि, उन्हनि जा नंढड़ा बचड़ा दाहूं था कनि ऐं फाके ते वेठा आहिनि। असांजी गवर्नमेंट भली SDM हुजे या DC खैरपुर हुजे, वज़ीर आला सिंध हुजे, असांजे तालुके फैज़गंज में, तालुके हेडक्वार्टर पकाचांग में, यूनियन पकाचांग में हींअर ताईं का बि वार न थी आहे। जिते तक जा चूंडियल नुमाइंदा तोड़े हुकूमत अॻू निंड सुतल आहे, उते हिकु ख़ुदा तर्स शहरी पारां बेरोज़गार बणियल शहरनि लाइ राशन ऐं ॿियो सामान गॾु करे खेनि घरनि ताईं पहुचाइण समेत पकाचांग शहर जे मुख्य चौक ते हिकु कैंप क़ाइमु करे शहरनि में सामान तक़सीम करे रहियो आहे। कामरेड गुलाम मुर्तज़ा शरद तोड़े जो पाण ग़रीब आहे, पर संदसि दिलि अमीर आहे। हिन राशन गॾु करण लाइ रेड़ी ते लाउड स्पीकर रखी करियाना जे दुकाननि तोड़े सरंदी वारनि खां राशन ऐं रोक रक़म वठे थो, जेका हू ज़रूरतमंदनि में तक़सीम करे थो। संदसि चवणु आहे त माण्हुनि खे घरनि में रही कोरोना खे शिकस्त ॾियणु घुरिजे। गवर्नमेंट जे तरफ़ों या मक़ामी इंतज़ाम जे तरफ़ों, रेवेन्यू इंतज़ाम जे तरफ़ों, DC AC या इन्हनि जे तरफ़ों या चेयरमैननि जे तरफ़ों या MP MLA जे तरफ़ों का बि मदद माण्हुनि खे कोन मिली आहे। बग़ैर स्क्रीनिंग ते माण्हू घुमनि था, इहो असांजे लाइ हानिकार। असां हिन शइ जी मज़म्मत कयूं था ऐं असां वरी बि अपील कयूं था त महिरबानी करे आउटसाइडर्स या जेके बि माण्हू असांजा हितां जा आहिनि उन्हनि में शौक़ात उन्हनि खे जल्दी स्क्रीनिंग कराई वञे ऐं उनखे जेको आहे दवो कराई वञे या उनखे महफ़ूज़ करे त जीअं ॿिया महफ़ूज़ रही सघनि। ऐं असां अपील था कयूं पब्लिक खे त हू गवर्नमेंट जी जेका बि चवण आहिनि हुकुम ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे मञनि त जीअं असां बची सघूं। अहिड़े ॾुखे वक़्त में असां ते इहो फ़र्ज़ु आहे त कोरोना खां बचाव समेत पाड़े ते पिणु नज़र रखूं त किथे का मिस्कीन जा बच्चा बुख ते त न आहिनि। शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।